अनाथ ॿार जी जंहिंजो नालो आहे हाइडी। हूअ 5 सालनि जी आहे। जॾहिं हूअ 3 सालनि जी हुई तॾहिं हुन जा माउ पीउ गुज़ारे विया। उन खां पोइ हुन जी आंटी डीटे हुन जी सार संभाल कई। पर जॾहिं आंटी डीटे खे फ्रैंकफर्ट में नौकरी मिली त हुन सोचियो हुन छोकिरीअ खे हुन जे ॿुढे ॾाॾे वटि मोकिलिजे, जेके मथे पहाड़ ते रहंदा हुआ। आंटी डीटे, मूंखे हिते कोन रहणो आहे। महिरबानी करे तव्हां मूंखे हिते न छॾे वञो। हीअ तुंहिंजी भलाई लाइ आहे मुंहिंजी धीअ। हाइडी घणी उदास हुई। पर हुन ख़ुशीअ सां पंहिंजे ॿुढे ॾाॾे खे अपनायो ऐं पहाड़नि ते हुन सां गॾु रहण लॻी। हुनखे कुदरत सां घणो प्यार थी वियो। गुलाबी सिज जो लहण, ख़ूबसूरत गुल ऐं जानवर। हुन हिकु बकरी पाली ऐं रोज़ हुन सां खेॾंदी हुई। ओ मुंहिंजी ॿार, हिते अच। राति जो हूअ सुकल गाह ते सुम्हंदी हुई ऐं राति जो टिमटिमाईंदड़ तारनि खे ॾिसंदी हुई। हूअ कुदरत जी हर ॻाल्हि जो मज़ो वठण लॻी। कुझु ॾींहं पोइ हुन हिकु दोस्त ठाहियो, पीटर, हिकु 7 सालनि जो छोकिरो जेको पासे वारे घर में पंहिंजी माउ ऐं अंधी नानीअ सां गॾु रहंदो हो। अच हाइडी, असां खेत में था हलूं। पीटर, दर्स, मां 1 मिंट में अचां थी। हाइडीअ खे हर रोज़ पीटर ऐं बकरियुनि सां खेत में वञणु सुठो लॻंदो हो। जॾहिं उहा वापसि ईंदी हुई, हूअ हुन जे नानीअ सां वक़्तु गुज़ारींदी हुई या पंहिंजे ॾाॾे सां घर जो कमु कंदी हुई। जल्द ई हाइडीअ जो ॿुढो ॾाॾो हुनखे घणो पसंदि करणु लॻो। हू हुनखे स्कूल कोन वञणु ॾींदो हो, छो त उन्हनि जो झगड़ो थियो उन्हनि माण्हुनि सां जेके हेठि डोरफिल ॻोठ में रहंदा हुआ, जिते उन्हनि खे अंकल एल्प जे नाले सां सुञातो वेंदो हो। हाइडी, मां तोखे हेठि घणो परे कॾहिं कोन वञणु ॾींदुसि। ओ, तव्हां तमामु सुठा आहियो दादाजी। सभु कुझु ठीकु हली रहियो उन्हनि जे जीवन में। ओचितो डीटे हिकु ॾींहुं अलाए किथां अची वई। डीटे हाइडीअ खे फ्रैंकफर्ट वठी वञणु पई चाहे, जीअं हूअ 10 सालनि जी क्लारा जी दोस्त ठही सघे, जेका पंहिंजे फीथनि वारी कुर्सीअ ते घुमी सघंदी हुई। क्लारा जे घर पहुचण ते हाइडीअ खे ॾाढी हैरानी थी जो सभु घर में मिसिस रोटमायर जे हुकुमनि ऐं अनुशासन ते हलंदा हुआ, जेका घर जी सार संभाल लहंदी हुई। हुन ॾिठो क्लारा वटि घणा ई रांदीका आहिनि। हुन जे कबट में ख़ूबसूरत कपिड़ा आहिनि। हूअ जल्दी ई हुते आराम सां रहण लॻी ऐं हुनखे क्लारा जो साथ सुठो लॻण लॻो। आहिस्ते आहिस्ते सभु हुन प्यारी छोकिरीअ खे पसंदि करण लॻा। क्लारा, हुन जो पीउ, हुन जी ॾाॾी, सभु हुन स्वीस छोकिरीअ खे पसंदि करण लॻा। पर मिसिस रोटमायर, हूअ घर जी सार संभाल करण वारी हाइडीअ खे पसंदि कोन कंदी हुई, छो त हुन जा कपिड़ा फाटल हुआ। हूअ पढ़ी कोन सघंदी हुई ऐं हेॾे वॾे घर में कीअं वर्ताव कजे हुनखे ख़बर कोन हुई। मिस रोटमायर खे लॻंदो हो त हाइडी खेचली आहे। ध्यानु रहे, तोखे थोरो अनुशासन रखणु घुर्जे हाइडी। माफ़ कयो मिस रोटमायर। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, हाइडीअ खे घर जी यादि अचणु लॻी। क्लारा जी ॾाॾीअ ॾिठो त हाइडी ख़ुशि कोन्हे। हुन हाइडीअ जे लाइ डीटे सां ॻाल्हायो, पर आंटी डीटे घणी स्वार्थी हुई। ॾाॾीअ आंटी डीटे खे घणो ई सम्झाइण जी कोशिशि कई, पर उहा हाराए वई। नानी, मूंखे हिते सुठो नथो लॻे। महिरबानी करे मूंखे वापसि मोकिलियो। मूंखे दादाजी ऐं पीटर जी घणी यादि थी अचे। हाइडी, तोखे मदद करण लाइ भॻवान खे प्रार्थना करणु घुर्जे। हूअं त हाइडीअ वटि जीवन जूं सभु सुख सुविधाऊं हुयूं, पर हुनखे लॻो त हूअ हिकु पिंजरे में क़ैद आहे। हूअ अञा ताईं उदास हुई ऐं हुनखे अकेलाइप लॻण लॻी। हुनखे कंहिं बि शइ में मोह कोन हो। अंदरि पंहिंजे दिलि में
पंहिंजे ॾाॾे ऐं पीटर वटि वापसि वञणु चाहे पई ऐं बर्फ़ जे पहाड़नि में, पर हुनखे ख़बर कोन हुई त वापसि कीअं वञिजे, जंहिंजो हुनजी तबियत ते एतिरो असरु थियो जो उहा राति जो निंड में हलणु लॻी। हिकु ॾींहुं हाइडीअ साम्हूं वारो दरवाज़ो खोलियो, इहो सोचे त हूअ पंहिंजे घर वञी रही आहे। पीटर, दादाजी, मां वापसि अची वयसि। नानी इहो ॾिसी घणो उदास थी वई। क्लारा जे डॉक्टर ग्लासिन चयो त हाइडीअ खे पंहिंजे घर, पंहिंजे ॾाॾे वटि वञणु घुर्जे। हाइडी, तुंहिंजे लाइ सुठी ख़बर आहे। उहा कहिड़ी आहे नानी? तूं वापसि वञी रही आहीं पंहिंजे ॾाॾे ऐं पीटर वटि। ओह, तव्हां तमामु घणी सुठी आहियो नानी। मां तव्हां सां घणो प्यार कंदी आहियां। हाणे मूंखे सभिनी खे बाए चवणु घुर्जे। क्लारा, हाणे मूंखे वञणो आहे। असां ॿई जल्द मिलंदासीं। कॾहिं पहाड़नि ते अचिजे, मां तोखे घणियूं जॻहियूं ॾेखारींदसि। न वञ हाइडी, तुंहिंजी घणी यादि ईंदी। मूंखे बि तुंहिंजी घणी यादि ईंदी, ख़ासि करे नानीअ जी बि। हुन क्लारा ऐं हुनजे परिवार खे पहाड़नि में अचण लाइ न्योतो ॾिनो। जीअं ई हू घर पहुती, हूअ ख़ुशीअ में डुकण लॻी। दादाजी, मां वापसि अची वयसि। तव्हांजी घणी यादि ईंदी हुई। मूंखे बि तुंहिंजी घणी यादि ईंदी हुई, शरारती छोकिरी। ओह, मुंहिंजी प्यारी हाइडी, हाणे मां तोखे कॾहिं कोन वञणु ॾींदुसि। मुंहिंजी धीउ, कॾहिं कोन वञणु ॾींदुसि। वापसि पहाड़नि में ॾाॾो हाइडीअ सां गॾु रही तमामु घणो ख़ुशि हो ऐं हुननि खे साण रहणु ॾाढो पसंदि हो। उन ॾींहुं हूअ पीटर सां मिली। पीटर, ॾिस, मां वापसि अची वयसि। हाइडी, असां सभिनी तोखे घणो यादि कयो। तोखे ख़बर आहे, मां हिकु नई दोस्त ठाही हुई, क्लारा। मां हुनजे घर ई रहियसि ऐं हुनजे रांदीकनि सां खेॾियसि। हाइडीअ पीटर ऐं हुनजी नानीअ खे कहाणियूं ॿुधायूं ऐं हाणे हूअ खेतनि खे वधीक पसंदि करणु लॻी हुई। कुझु महीना पोइ क्लारा हाइडीअ खे अजब में विझण जो सोचियो। हुन हाइडीअ सां गॾु हिकु महीनो रहण जो सोचियो। क्लारा खे हुनजे फीथन वारी कुर्सीअ सां गॾु खणी विया पहाड़नि में ऐं पंहिंजी सभ खां सुठी दोस्त सां मिली हूअ बेहद ख़ुशि हुई। ॾिस हाइडी, तोसां केरु मिलण आयो आहे। केरु आहे दादाजी? हाइडी, मां आहियां क्लारा। हुनजो नालो ॿुधी हूअ जल्दी उथी वई। तोखे हेतिरनि ॾींहंनि खां पोइ ॾिसी घणो सुठो लॻो। क्लारा हाइडीअ खे ॾिसी घणी ख़ुशि हुई। रोज़ सुबुह जो हूअ जल्दी उथंदी हुई जीअं हूअ क्लारा सां गॾु रांदि करे सघे। हुनखे सावा पहाड़, गुलाबी सिज जो लहण, चहचहाती पखी ॾेखारिया। क्लारा खे सभु कुझु ॾाढो सुठो लॻो। त पहाड़ कीअं लॻे तोखे? मूंखे घणो मज़ो अची रहियो आहे हाइडी, इन सभु लाइ शुक्राना। ॿिए तरफ़ पीटर खे क्लारा खां जलन थी रही हुई। हुन सोचियो त क्लारा हुनजे दोस्त खे चोराए छॾियो आहे। हिकु ॾींहुं पीटर क्लारा खे हाइडीअ सां गाह ते वेही करे खिलंदे ॾिठो। क्लारा, हाणे तूं तर्स, मां तुंहिंजी कुर्सी चोराए छॾींदुसि जीअं तूं वापसि हली वञे ऐं हाइडीअ खे अकेलो छॾे ॾे। गुस्से में पीटर आहिस्ते सां हुनजी फीथन वारी कुर्सी खईं ऐं हुनखे पहाड़ तां फिटी कयो ऐं धड़ाम उहा टुटी पई। ओ न, ही मां छा कयो? जॾहिं क्लारा ऐं हाइडीअ रांदि करणु बंदि कई त हुननि खे ख़बर पई त फीथन वारी कुर्सी उते कोन्हे। क्लारा खे ॾाढी बेबसी महसूस थी। हाइडी, मुंहिंजी फीथन वारी कुर्सी किथे आहे? मूंखे चिंता थी रही आहे। हाइडी हुनखे ॻोल्हण लॻी, पर हुनखे कोन मिली। मूंखे बि किथे कोन थी मिले क्लारा। मां दादाजीअ खे थी घुरायां। हाइडीअ मदद लाइ डुक पाती। रस्ते में हुन पीटर खे ॾिठो। पीटर, क्लारा खे मदद खपे, हिते अच। हिनखे घर वठी हलण में मदद कर। अच क्लारा, हिन तरफ़ अच। घबराए न, तूं ठीक थी वेंदीअ।
ही त सच में चमत्कार थी वियो जो क्लारा पीटर ऐं हाइडीअ जी मदद सां थोड़ो हलण लगी ऐं पंहिंजे आसे पासे जी कुदरत जी सुंदरता खे पसंद करे सघी। पीटर अजब में पइजी वियो जो क्लारा पंहिंजे घर पहुची वई। क्लारा खे पंहिंजे पेरनि ते बीहंदो ॾिसी हुन जो परिवार घणो ख़ुशि थियो। अम्मा बाबा मां वरी खां पंहिंजे पेरनि सां हली सघां थी। मां घणी ख़ुशि आहियां। असां बि तुंहिंजे लाइ घणो ख़ुशि आहियूं क्लारा, मुंहिंजी धीअ। पीटर खे घणो ख़राब लॻो जो हू रोअण लॻो। छा थियो पीटर, तू रोई छो तो? मां क्लारा जी फीतन वारी कुर्सीअ खे पहाड़ तां हेठि फिटी कयो छो त मां सोचो क्लारा हाइडी ऐं मुंहिंजी दोस्तीअ जे विच में अची रही आहे। पीटर असां तोखे माफ़ था कयूं। जीअं त क्लारा जी नानी समझे पई त हुन ईअं छो कयो। हुनखे ख़बर हुई हुन ग़लती कई आहे त हुनखे सजा मिलणु घुर्जे, पर हुनखे इनाम ॾियण जो फ़ैसिलो कयो। ही वठ पुट, ही वठ, मना न कजांइ। सीसमन परिवार हाइडी ऐं पीटर जे परिवार खे सूखड़ियूं ॾिनियूं त जीअं उन्हनि जो जीवन वधीक आरामदायक थिए। उन्हनि हाइडीअ जे ॾाॾे सां वाइदो कयो त हुन जे गुज़ारे वञण खां पोइ हू हाइडीअ जी सार संभाल रहंदा। कहाणी ख़तम थी थिए हाइडीअ जे ऐं नानीअ जे ॻाल्हाईंदे ऐं भॻवान जा शुकराना मञींदे उन्हनि सभिनी शयुनि लाइ जेके उन्हनि खे हुननि ॾिनियूं हुयूं।